वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। कराची में कस्टम अख्तियारनि जो ॻुझे इतला ते गडाप टाउन में गोदाम ते छापो। छापे दौरान 1,60,00,000 रुपयनि जूं 4,700 इस्मगल थियल बोस्टन इंजेक्शन्स ज़ब्त कई वियूं। छापे दौरान 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया, जॾहिं त कस्टम्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। कस्टम अख्तियारनि जो चवणु आहे त अदालत खां रिमांड वठी जवाबदारनि खां वधीक जांच कई पई वञे। ज़ब्त कयल इंजेक्शन्स मेहुनि खे वाधू खीर ॾियण लाइ लॻाई वेंदियूं आहिनि। इंजेक्शन सां मेहुनि जी सिहत खे नुक़सानु पहुचंदो आहे। इंजेक्शन लॻाइण खां पोइ हासिल थींदड़ खीर इंसानी सिहत लाइ बि हानिकार हूंदो आहे। तर्जमान पारां इहो ॿुधायो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। कराची में कस्टम अख्तियारनि जो ॻुझे इतला ते गडाप टाउन में गोदाम ते छापो। छापे दौरान 1,60,00,000 रुपयनि जूं 4,700 इस्मगल थियल बोस्टन इंजेक्शन्स ज़ब्त कयूं आहिनि। छापे दौरान 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया। कस्टम्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। कस्टम अख्तियारनि जो चवणु आहे कराची में कस्टम अख्तियारनि ॻुझे इतला ते गडाप टाउन में गोदाम ते छापो हयो आहे। छापे दौरान 1,60,00,000 रुपयनि जूं 4,700 इस्मगल थियल बोस्टन इंजेक्शन ज़ब्त कई वियूं। छापे दौरान 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया। कस्टम्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।